नाज़रीन, गिज़ा मथां इसराइली फ़ौज जा फास्फोरस बम सां हमला, शहीद फ़लस्तीन जो अंग 1100 खां वधी वियो आहे। गिज़ा में इसराइली फ़ौज फ़लस्तीन ते पाबंदी मढ़ियल फास्फोरस बम जो इस्तेमालु करणु शुरू करे छॾियो आहे, जंहिं सबबि हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 1100 खां वधी वियो आहे, जिन में 143 ॿार ऐं 105 औरतूं बि शामिल आहिनि, जॾहिं त 5000 खां वधीक ज़ख़्मी आहिनि। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिबि इसराइल जे वहशाणी बमबारी खां पोइ ख़ान यूसुफ इस्पताल में लाश रखण जी जॻह ख़तम थी वई आहे। अक्सर लाश मुर्दा खाने में स्ट्रक्चर ते पियल आहिनि। इसराइली हमलनि दौरान रेड क्रेसेंट हेडक्वार्टर खे बि निशानो बणायो वियो, जंहिं सबबि 3 फ़लस्तीनी शहीद थी विया। इसराइली गिज़ा यूनिवर्सिटी ते बि बमबारी कई वई। शहीद थींदड़नि में सहाफ़ी बि शामिल आहिनि। गॾियल क़ौमुनि जे पनाहगीरनि बाबति एजेंसी जो चवणु आहे त गिज़ा ते इसराइली बमबारी में गॾियल क़ौमुनि जा 9 अहलकार मारिजी विया आहिनि। 1,84,000 माण्हू बेघर थिया आहिनि। 23,000 खां वधीक रिहायशी यूनिट, 10 तिबी मर्कज़, यूनिवर्सिटियूं ऐं 48 स्कूल तबाह थी चुका आहिनि। ॿिए तरफ़ यूरोपी यूनियन गिज़ा जी नाकाबंदी करण जी मुखालफ़त कंदे चयो आहे त इसराइल आलमी कानून जी भञकड़ी करे रहियो आहे। इसराइल खे दिफ़ा जो हक़ हासिल आहे, पर आलमी कानून जी भञकड़ी क़बूल न कंदासीं। हथें ख़ाली शहरनि खे बिजली, पाणी ऐं ख़ुराक जी बंदिश जी हिमायत नथी करे सघिजे। सऊदी अरब ऐलान कंदे चयो आहे त असां फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहियूं। गिज़ा ऐं उन जे भरपासे में जंग बंदि थियणु घुरिजे। खिते में जंग जो दाइरो वसी थियण जे हक़ में न आहियूं। चीन बि गिज़ा में जंगबंदी ते ज़ोर ॾींदे चयो आहे त ॻाल्हियुनि ज़रिए मसइले जो हल ॻोल्हियो वञे।